नाज़रीन, डीए टंडोबागो डिगली रोड के गुज़िरियल 30 सालन दौरान मरम्मत न थियण खिलाफ़ एक्शन कमेटी के सॾ ते एहतजाज कयो वियो। वधीक तफ़सील ॾिसूं था अला बख्श जवार जी इन रिपोर्ट में। नाज़रीन, इन वक्त असां मौजूद आहियूं ॾेई शहर में, जिते रोड एक्शन कमेटी पारां ॾेई शहर में रोड हाईवे जो पुतलो साड़े उनके बाहि ॾेई एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। अचो त पाण रोड एक्शन कमेटी जे अॻवान खां पुछूं था त उन्हनि जो छा चवणु आहे। रैली कढी आहे टंडोबागो टू डिगली ॾेई रोड, जेको काफ़ी टाइम खां वठी असां मुसलसल एहतजाज कया आहिनि, बुख हड़तालूं कयूं आहिनि। उन जे बावजूद बि हिन रोड जे ठहिण जे लाइ कंहिं बि सियासी माण्हू या कंहिं बि कामोरे हिन कम जो एक्शन न वरितो आहे ऐं न बाक़ाइदे हिन जो को ऐलान कयो अथनि त भई इहो कमु कॾहिं थींदो। इन जे करे असां जेको सो इन्हनि वसवारनि अमलदारनि खे, सियासी माण्हुनि खे ऐं हिते जे कामोरनि खे इहो चिता था ॾियूं, जेकॾहिं असांजो रोड ॾेई टंडोबागो डिगली रोड न ठहियो त असां जेको सो एहतजाज जो दाइरो अॻिते वधाईंदासीं। रोड जे लाइ तक़रीबन असां 2 महीना जदोजहद कंदे रहियो आहे। हर नंढनि वॾनि शहरनि में हड़तालूं बि कयूं आहिनि, जलसा बि कया आहिनि, रैलियूं बि कढियूं आहिनि। उनजे बावजूद बि सिंध सरकार या उनजा नुमाइंदा ऐं हिन रोड जे मसइले ते को बि तहरीक कोन था वठनि ऐं उन जे लाइ अॼु असां ॾेई शहर में एहतजाजी रैली कढी आहे ऐं उनखां पोइ बि जो हिननि नोटिस न वरितो त असां टंडोबागो में मुज़ाहिरो करे उते टंडोबागो हेडक्वार्टर में धरणो हणंदासीं। मुसलसल 2 महीननि खां टंडोबागो डिगली रोड लाइ एहतजाज में असां टंडोबागो डिगली 6 किलोमीटर जे नंढनि वॾनि ॻोठनि में एहतजाजी मुज़ाहिरा, बुख हड़तालूं मुसलसल 2 महीननि खां कंदा अचूं, पर उन जो कंहिं बि सिंध असेंबली जे नुमाइंदे, चाहे उहो पीपल्स पार्टी जो हुजे या मुखालिफ़, कंहिं बि जो नोटिस न वरितो आहे। असां सां गॾोगॾु असांजे असांजा जेके DCO मदीन आहे, हाईवेज़ खाते वारा आहिनि, उहो उन करप्शन लिकाइण में पूरा आहिनि। असां हाई कोर्ट सिंध खां मुतालबो अदा करियूं त असांजे रोड जी टंडोबागो डिगली रोड जो अॼु ख़ुदि नोटिस वठी